सिंध के आपाशी वाले सूबाई वज़ीर जाम खान शुरू से डॉक्टर आफ्ताब अहमद भुट्टे की सरबराही और गडियल क़ौमनि के वक़्त मुलाक़ात कई है। उन मौके ते सूबाई वज़ीर जाम खान शुरू और अॻूणे वज़ीर सुहेल अनवर सियाल वफ़द से ॻाल्हाईंदे चयो त पंजाब सूबे जे सनतुनि मां सिंधु दरिया में गंदो पानी छॾण सबब सिंध में माहौलियाती गदलान में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हुननि चयो त 1991 जे पानी मुआहिदे तहत इंडस डेल्टा में 10 MF पानी छॾणो आहे, पर पानी मुआहिदे ते अमल न थियण सबब ठट्टे, सजावल और बदीन ज़िलनि में लखें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि, जॾहिं त माहौलियाती निज़ाम तबाह थियण सबब साहिली पट्टी में रहंदड़ माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान शुरू वफ़द खे ॿुधायो त हिक पासे मुल्क में पानी जी खोट ॿुधायो वञे थो त ॿिए पासे टीपी और चश्मा जहलम कैनाल जहिड़ा तकरारी मनसूबा शुरू कया पिया वञनि, जेकी सिंध सूबे सां ज़ुल्म और नाइंसाफ़ी जे बराबर आहिनि। हुन वधीक चयो त LBD ड्रेनेज मनसूबे जे गलत प्लानिंग सबब LBOD सिंध सूबे जी मीरपुर खास और बदीन ज़िलनि में तबाही मचाए छॾी आहे। इजलास दौरान गडियल क़ौम जे सूबाई टीम जे चेयरपर्सन डॉक्टर आफ्ताब अहमद भुट्टे ॿुधायो त सूबे में समाजी ख़िदमतुनि ताईं रसाई, मुआशी तरक्की, मौसमियाती तब्दीली और सिंध तास मुआहिदे जे मसइलनि समेत गवर्नेंस जे मसइलनि ते फोकस करे रहिया आहियूं और उन हवाले से आपाशी खाते जे सूबाई वज़ीर सां मुलाक़ात करे पानी जे मसइलनि और माहौलियाती आलूदगी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि पिणु कई आहे।